नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मुंबई में ख़बर ॾींदा हलूं त माज़ी जी मशहूर पाकिस्तानी अदाकारा ज़ुबैरा बख्तियार भारतीय अदाकार ऋषि कपूर जी फ़ौतगी ते खेसि यादि कंदे जज़्बाती पैगाम लिखी छॾियो। गुज़िरियल हफ़्ते बॉलीवुड जा ॿ फ़नकार इरफ़ान ख़ान ऐं ऋषि कपूर पंहिंजे मदाहनि खे उदास छॾे हलिया विया आहिनि। ॿिन्ही जी फ़ौतगी वारी ख़बर ॿुधी भारत ऐं पाकिस्तान में मौजूदु हुन जा मदाह सख़्तु ॾुख में वतल आहिनि ऐं हिननि ॿिन्हिनि जी फ़ौतगी ते भारतीय फिल्म इंडस्ट्री जे लाइ वॾो नुक़सानु करार ॾिनो वियो आहे। अदाकारा ज़ुबैर बख्तियार बि ऋषि कपूर जी फ़ौतगी ते ॾुख जो इज़हार कंदे हिन सां जुड़ियल कुझु तस्वीरूं यादगार शेयर कयूं ऐं ऋषि कपूर जे लाइ जज़्बाती पैगाम लिखियो आहे। ज़ुबैर बख्तियार ऋषि कपूर सां गॾु फिल्म हिना जूं तस्वीरूं शेयर कंदे लिखियो आहे त पंहिंजे प्यारे दोस्त ऋषि कपूर जी फ़ौतगी जी ख़बर ॿुधी सदमे में आहियां। वक़्तु केतिरो जल्द गुज़री वियो, ईअं लॻी रहियो हो हिना जी शूटिंग काल्ह ई जी ॻाल्हि हुजे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।